بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي تأملات قرآنية उणवंजाह हिसो जेको अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में त क़ुरान तव्हां पढ़ो त उन जी तअमुल कयो। अफला यतदब्बरून अलक़ुरान, अल्लाह साईं हिते चवे थो वलियदब्बरू, जिथे किथे अल्लाह साईं चए थो क़ुरान जो तदब्बुर कयो, क़ुरान जो पढ़ो था, उन्हनि जी आयतूं सम्झो। त असां जेतिरो इंसान खां वसिया आहे त इंसान सोचे ऐं इन मां फ़ाइदो वठे, क़ुरान जी तफ़सीर पढ़े, क़ुरान जे आयतूं जेके उन्हनि मां फ़ाइदो वठे, उन्हनि खे सम्झे, दिलि सां पढ़े ऐं अल्लाह ताला इनशा अल्लाह उन खे फ़तह कंदो। हीउ हिसो जीअं दोस्तनि खे चयोसीं त 49 हिसो आहे, 49 ही आयत आहे असांखे अॼु जेकी असां वटि आहे। इहा आहे सूरत अल बक़रा जी 269 आयत। 69 आयत 200। अल्लाह ताला चए थो युतिल हिकमत मन यशा, अल्लाह ताला असांखे क़ुरान में जिन चए थो युतिल हिकमत, हिकमत पहिरियों आयत सॼी पढ़ी ॿुधायो। युतिल हिकमत मन यशा युतिल हिकमत मन यशा वमन युतिल हिकमत फ़क़द ऊतिय खैरन कसीरा वमा यज़क्करु इल्ला उलुल अलबाब। अल्लाह साईं हिते आयत में चए थो युतिल हिकमत मन यशा, हिकमत जेकी आहे पाकिस्तान में भी सिंधी में भी इहो ई लफ़्ज़ हले थो, हिकमत खे हिकमत ई चवंदा हूंदा। युतिल हिकमत मन यशा, अल्लाह चए थो मुंहिंजी मर्ज़ीअ मां जंहिंखे ॾियां हिकमत, जे इंसान जो हकीम हूंदो, सियाणो हूंदो, सुरजल हूंदो। युतिल हिकमत फ़क़द, हिते अल्लाह ताला चए युतिल हिकमत मन यशा वमन युतिल हिकमह, जंहिंखे अल्लाह साईं हिकमत ॾिए, हकीम हूंदो, फ़क़द ऊतिय खैरन कसीरा, अल्लाह साईं चए थो जंहिंखे मूं हिकमत ॾिनी ऐं उनखे हकीम कयो, सियाणो कयो, सुरजल कयो, त फ़क़द ऊतिय खैरन कसीरा, उनखे त अल्लाह ताला चए थो त मां उनखे तमामु घणो ख़ैर ॾेई छॾियो। फ़क़द ऊतिय खैरन कसीरा वमा यज़क्करु इल्ला उलुल अलबाब, इहे शइ जेके सियाणा माण्हू हूंदा उहे ई सम्झंदा। इहो असांखे कीअं सम्झ में अचे त अल्लाह ताईं हिन माण्हू खे हिकमत ॾिनी आहे। ॾिसंदव त ॻोठनि में चङा मुड़ुस जेके हूंदा न, उहे ॼण ॻोठ में 100 माण्हू खनि हूंदो त उन्हनि में 1, 2, 3, 4, 5 या 10 सियाणा सुरजल माण्हू हूंदा, जेके हुननि खे आदतुनि जी ख़बर हूंदी, महिमान नवाज़ हूंदा, हकीम हूंदा, ॻाल्हाइण ॿोलाइण में सिधा हूंदा, ज़बान ऐं इख़लाक़ जा भला हूंदा ऐं ज़ुल्म कंहिंसां न कंदा हूंदा। जे न त ॻोठ में माण्हू घणा, पर जेके इहे चंद माण्हू जेके हूंदा उहे वॾेरा हूंदा, जा सरदार हूंदा, जा पंहिंजे क़ौम जा चङा मुड़ुस हूंदा। छो ज़रूरी पंहिंजे क़ौम में जहिड़ो थिए, फितनो थिए, ॿनी ॿार ते ॿकरी ते जहिड़ो ज़रूरु हूंदो ज़रूरी, त उन्हनि जो फ़ैसिला केरु कंदो, इहे ई कंदा जेके हकीम हूंदा। पोइ उन्हनि मां केर बि थोरो जे थिड़ी वेंदो, हक़ खां निकिरी वेंदो त उहो हकीम न सम्झो। उहो पंहिंजे क़ौम वारा उहे आस्ते आस्ते उनखे खिसकाए ॿिए खे अॻियां कंदा ऐं इहो कोशिशि कंदा त असीं उन ॿिए खे जंहिंखे अॻिते कयूं उहो कुझु सियाणो हुजे, सुलझियल हुजे ऐं हक़ ते हले। जेके हक़ ते हलंदा उन्हनि खे अल्लाह ताला अॻिते कंदो आहे, छो जो हक़ जेको आहे न, दुनिया में हिकिड़ी शइ तमामु वधीक ताक़त वारी आहे, जेको हक़ आहे। हक़ ते जेको हलंदो उहो अल्लाह ताला उनखे बरकत ॾींदो, अॻिते कंदो ऐं उहो खणी ज़ालिम बि हुजे यानी काफ़िर हुजे, पर अल्लाह सां उनखे अॻिते कंदो, छो जो अल्लाह खे हक़ वणंदो आहे। शेख अल इस्लाम बिन तैमिया चए थो त इन अल्लाह ला यंसुरु दौला अल आदिला अला अल मुस्लिम अल ज़ालिम। शेख अल इस्लाम बिन तैमिया जो क़ौल आहे त जेको हक़ वारो मुल्क हूंदो, खणी ग़ैर मुस्लिम हुजे, मुस्लमान मुल्क ते बि हू ज़ाहिर थी वेंदी ऐं उनखे ग़ालिब थी वेंदी, छो जो अल्लाह खे हक़ तमामु वणंदो आहे। जे असीं इस्लाम में हक़ न आणियूं त पोइ असीं मुस्लमान छा जा आहियूं, छो इस्लाम असांजो हर शइ जड़ खां वठी असांखे सेखारे थो त हक़ हुजे हक़। खणी पंहिंजे घर वारनि ते, पंहिंजे अहल औलाद ते तोखे हक़ चवणो आहे ऐं हक़ खां सवाइ न आहे हेॾे होॾे थियणो। ऐं हिते अल्लाह ताला जंहिं चए थो युतिल हिकमत मन यशा, हिते उलमा जी मुफ़स्सिरीन जी तमामु राय घणियूं थी वियूं। कंहिं चयो त हिकमत इहा आहे नुबूवत, छो जो क़ुर में काफ़ी जॻहनि ते अहिड़ियूं अची वियूं ऐं नबी जेके हुकुम कया आहिनि जा असांखे सम्झायो इहा नुबूवत जो हक़ आहे, हक़ सभु उहो। ऐं कंहिं चयो त न हिकमत आहे जेके फ़ैसिला हक़ जा थियनि था, सच जा थियनि था, इहो हिकमत आहे। त
त इहो काफ़ी इन में राय काफ़ी माण्हुनि जो राय उलमाउनि जो इन में अॻिते पोइते थी वियो। ऐं जेके असां हिते जेके ॾिसूं था त जंहिं बि चयो आहे त थी सघे इहे सभई माना जेके आहिनि इन में शामिल थी वञे। उलमाउनि जो जेको इन आयत जे इन जी माना में चवंदा, पहिरियों चयो त हीअ अल हिकमत जेकी आहे नुबूअत आहे, ॿियनि चयो त क़ुरान आहे, टिनि चयो अल फ़िक़्ह आहे, ऐं ॿियनि चयो दीन आहे, जेके दीन आहे, ऐं ॿियनि चयो त दीन जा अहकाम जेके आहिनि उहे आहिनि, टिनि चयो त अलवरा जेको दीन ते अमल करे अलाह खां टिजे, ऐं ॿियो चयो ॿियनि चयो त अल ख़शिया अलाह जो ख़ौफ़ जेको दिलि में हूंदो आहे। वरी ॿियनि चयो त अल फ़हम सोच ऐं सम्झ जेको वारो हूंदो माण्हू उहो आहे हिकमत। ॿियनि चयो अल फितना जेको तेज़ हूंदो सम्झण वारो, ऐं ॿियनि कंहिं बि चयो त अल इसाबा फिल अमल जेको सही अमल सही जॻह ते रखे, इहा आहे हिकमत। एतिरो तमामु उलमा जो इन में तमामु इख़्तिलाफ़ थी वियो त हिकमत छा आहे। पर इन में जेके बि चवनि था न त सहीह अन अल हिकमत तजमा कुल्लु ज़ालिक, हिकमत जेकी आहे इहा इन लफ़्ज़ जे हेठां सभु बि अची थो वञे। नबूअत जी जेके शयूं आहिनि उहे बि अची थी वञनि, ऐं दीन जे उलूम जेके आहिनि हलाल हराम इहा बि इन में अची थी वञे, ऐं सही फ़ैसिला करणु हक़ जा उहा बि इन में अची था वञनि। यानी जेके बि शयूं भलियूं भलियूं जेके सुठियूं आहिनि उहे सभई इन हिकमत जे माना इन जे अची थी वञे। लफ़्ज़ जे हेठां अल हिकमा इन अची थी वञे, करणु चवणु ऐं फ़िल, यानी चवण बि ऐं हुकुम करण बि ऐं अमल बि, इहो जे इंसान जो सभु इहे शइ अची वियो त पोइ उहो हकीम आहे इंसान। हकीम छा आहे, यानी हर शइ सही पंहिंजी जॻह ते रखे। उलमाउनि जो चवणु आहे त हर शइ पंहिंजी जॻह ते सही अची रखे, यानी हर शइ ते उहा सही जॻह ते हुजे। ऐं हिते थोरो आयतूं पढ़ंदो आहे, जंहिंजे आयतुनि में जिथे जिथे अचे थो नबियुनि जे बारे में त अलाह साईं हुते चए थो त मां उन्हनि खे हिकमत ॾिनी। जीअं सूरत निसा 54 आयत में अलाह साईं चए थो फ़क़द आतैना आल इब्राहीम अल किताब वल हिकमा, आल इब्राहीम जेके असांजे नबी ऐं उनजो आल जेको उन्हनि खे अलाह चए थो मां उन्हनि खे किताब बि ॾिनो, यानी नुबूअत ऐं हिकमत बि ॾिनी, इहे इब्राहिम अलैहिस्सलाम जे आल। वरी बि दाऊद अलैहिस्सलाम जे बारे में उते बि चए थो, उहा कहिड़ी सूरत अल बक़रा में 251 में चए थो व आताहु अल्लाहुल मुल्क वल हिकमा व अल्लमहु मिम्मा यशा। दाऊद अलैहिस्सलाम खे चए थो अलाह साईं आताहु अल्लाहुल मुल्क, बादशाही ॾिनईंसि ऐं हिकमत बि ॾिनईंसि, व अल्लमहु मिम्मा यशा, अलाह साईं हुनखे सेखारे बि छॾियो घणियूं शयूं। वरी सूरत साद में उते चए थो व आतैनाहुल हिकमत व फ़स्लल ख़िताब, सूरत साद। वरी अॻिते ॿी सूरत में बि ज़ुख़्रुफ़ में चए थो वलम्मा जाअ ईसा बिल बय्यिनात क़ाल क़द जिअतुकुम बिल हिकमा, ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे चए थो मां तव्हां ॾे अलाह जी तरफ़ां किताब खणी आयो ऐं हिकमत खणी आयो। इहे सूरत ज़ुख़्रुफ़ 63 आयत। वरी सालिह जेको लुक़मान जंहिंखे उलमाउनि जो ख़िलाफ़त नबी आहे या हकीम आहे, त उन जे बारे में अलाह ताला चए थो वलक़द आतैना लुक़मानल हिकमा, इहे सूरत लुक़मान 12 आयत। उते अलाह ताला चए थो त हिनखे लुक़मान खे मूं हिकमत ॾिनी। तंहिंखां इहो उलमा चवनि था त हिकमत नबियुनि खे बि अलाह साईं जेको चए थो उन्हनि खे बि ॾिनी, हकीमनि खे बि ॾिनी ऐं अलाह वारनि खे बि ॾिनमि। त इहा कहिड़ी शइ आहे जो इहे चवंदा, इहा आहे पहिरियां इंसान पहिरियां अलाह सां यानी दिलि जुड़ियल हूंदसि अलाह सां, त पोइ उनखे अलाह साईं इहा हिकमत ॾींदो दिमाग़ ऐं सोच में, ऐं उन्हनि जा सबब जे सभु तयारु थी विया। इल्मु नाफ़िअ, इल्मु हूंदुसि पूरो, ऐं हक़ जो मक़सदु हूंदुसि, ज़ुल्म कंहिंसां न थिए उहो बि हुजेसि, ऐं अमल सालिह बि करे, ऐं अदब सिखियल हुजे, ऐं सुवाल बि करे त अदब सां कंदो हूंदो अलाह खां, त पोइ अलाह साईं उनखे हिकमत ॾींदो। पोइ उनखे जेको इहे सभु शर्तूं उलमाउनि चवनि था त उनखे इहे सभु अची वियूं त पोइ अलाह साईं उनखे हिकमत ॾींदो। त इहा हिकिड़ी हिकमत आयत जेकी अलाह ताला असां क़ुर में चयो त युतिल हिकमत मन यशा, युतिल हिकमत मन यशा, इहा आहे आयत। असां इन ते अॼु थोरो शरह कई त ॾिसूं इन मां कुझु इंसान फ़ाइदो वठे ऐं सम्झे त इहा हिकमत छा आहे। हिते हिकिड़ो किसो असांखे ॾाढो सुहिणो अचे थो क़ुर जे बारे में, जेको हिकिड़ो
ताबई हो ऐं ॾाढो दीनदार हूंदो हो। जॾहिं बि क़ुर पढ़ंदो हो त ॾाढो रोंदो हो, ॾाढो रोंदो हो। एतिरो जो नालो हुयुसि जाफ़र बिन सुलैमान। त उहो रोंदो हो जॾहिं बि तिलावत क़ुर जी कंदो, छो जो क़ुर सम्झंदो हो, दिलि सां पढ़ंदो हो। त अखियुनि में ॾाढो सूर थियुसि, अखियूं ॻाढ़ियूं थी वियुसि। पोइ उन्हनि जे माइटनि उन हिकु यानी तबीब डॉक्टर खे घुरायो त भाई हिन जे असांजे हमराह जो अखियूं ॾिस, अखियूं न वञनि साॻियूं। त हुन चेक करे हुनखे ॾिठईं त पुछईंसि तूं राति जो सॼी राति लॻे थो तूं रोईं थो? त हुन चयुसि हा, अलाह जे ख़ौफ़ खां मां टिजंदो आहियां ऐं मां रोंदो आहियां, तिलावत कंदो आहियां। चईं त तुंहिंजो इलाजु हिकिड़ी शइ आहे ऐं जे चवणु कंदे त तुंहिंजूं अखियूं ठीकु थी वेंदियूं, न चवंदे त पोइ तुंहिंजो थी सघे अखियूं तुंहिंजूं ख़तमु थी वञनि। त हुन चयुसि तुंहिंजो कहिड़ी शइ आहे उहा? त हू चईं त मूंखे हिकिड़ी बसि वाइदो कर त तूं अखियुनि सां रोंदे न, त न रो कुझु टाइम बीह त अखियूं तुंहिंजूं सही थियनि, त पोइ इनशा तुंहिंजूं अखियूं बिल्कुलु टाइट थी वेंदियूं। त हुन चयोसि त जाफ़र बिन सुलैमान इहे चईंसि त अखियूं ऐं अलाह जे ख़ौफ़ खां ऐं क़ुर पढ़ा त न रोआं? त हुन चयुसि वमल ख़ैरु फ़ी ऐन ला तबकी, चईं त कहिड़ो आहे अखियुनि में फ़ाइदो जे अखियूं अलाह जे ख़ौफ़ खां न डिॼनि। ऐं चईं त मूंखे इलाजु तुंहिंजो कोन खपे, तूं बसि वञ। उहा अब ऐं युआलिज, ॾिसो न केॾो सलफ़ सालिह छा हूंदा हुआ, डिॼंदा अलाह खां, अलाह जे ख़ौफ़ खां, एतिरे क़दुरु जो पंहिंजूं अखियूं बि ख़तमु करण जे लाइ तयारु। हाणे एतिरो त इंसान खे मतिलबु न आहे इहा शइ, पर ॾिसो हुननि जी सोच ऐं अॼोके असां सिकूं था त असांजे अखियुनि मां को पाणी अचे या अखियुनि मां के ॻोढ़ा अचनि, असीं सिकूं था, हू पंहिंजे अखियुनि खे झले कोन सघंदा, एतिरो रोंदा हुआ। त अलाह ताला असांखे तव्हांखे सलफ़ सालिह वांगुरु असांखे दिलि जे नरम ऐं अखियूं रोअनि अलाह जे ख़ौफ़ खां। هذا والله أعلم صلى الله عليه سيدنا محمد.